संगत अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त टिकटॉक ते मशहूरु थींदड़ हिकु सारा बलोच तमामु घणी फेमस थी चुकी आहे, छो त हुन जा काफ़ी मसाइल जेको आहे सोशल मीडिया ते जॾहिं वायरल थिया, तंहिंखां पोइ सारा बलोच तमामु जेको आहे घणी उहा वायरल थी वई। सारा बलोच हिकु सोशल मीडिया ते जेको आहे वेही प्रेस क्लब में हिकु इंटरव्यू ॾिनो, हुन में चवणु लॻी त मां जॾहिं जैकम्बाद खां लॾे करे असां वियासीं सखर में बि उनखे माण्हू न छॾियो। सारा बलोच दरवाज़े ते अची माण्हू जेको आहे उतां जेको यूसी चेयरमैन हो, उन यूसी चेयरमैन अची उन्हनि खे राति जो 3-4 बजे अची उन्हनि खे ब्लैकमेल कयो। ऐं ॾुख थींदो आहे, पर सारा खे बि घुरिजे त जेको आहे सोशल मीडिया ते घटि अचे, छो त सोशल मीडिया ते तमामु घणा गंद ऐं कचरा जॾहिं थींदा आहिनि त उनखां पोइ उन्हनि औरतुनि जे ख़िलाफ़ु अहिड़ा माण्हू जेको आहे उहो अक्सर उन्हनि खे हर वक़्तु उन्हनि दरवाज़े खड़काईंदा रहंदा आहिनि त जीअं किथां कुझु न कुझु को न को जुगाड़ निकिरे। ऐं मां हमेशह इहो ई चवंदो आहियां त सोशल मीडिया ते जेके बि असांजूं लेडीज़ छोकिरियूं जेका अचनि थियूं सिंधियुनि जूं या केर बि हुजे, उन्हनि खे बिल्कुलु एहतियात सां रहणु घुरिजे ऐं उहे पंहिंजे पाण खे फेमस करण जे चकर में कहिड़ा कम ऐं क़दम न खणनि जंहिंमें उन्हनि खे ईअं बदनामी मिले।